जामशोरो में अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त जामशोरो में सिंध यूनिवर्सिटी जे सोशल वर्कर डिपार्टमेंट जे पहिरें साल में पढ़ंदड़ शागिर्दाणी निमरा खे रजिस्ट्रार तरफ़ां मुबीना तौर हरासा करे धमकियूं ॾेई मोबाइल फ़ोन फुर करण जो इंकशाफ इतला ते सवें यूनिवर्सिटी जा शागिर्द रजिस्ट्रार ऑफिस पहुची विया। रजिस्ट्रार जे अहिड़े अमल ख़िलाफ़ कावड़ जो इज़हार कंदे एहतजाज कयो वियो। सिंध यूनिवर्सिटी जे सोशल वर्कर में पढ़ंदड़ पहिरें साल जी शागिर्दाणी निमरा मोबाइल फ़ोन वापसि घुरण तां रजिस्ट्रार गुलाम मोहम्मद भुट्टो कावड़ जो इज़हार कंदे खेसि हरासा करे मोबाइल फ़ोन पुर ऑफिस खां धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾियो आहे। शागिर्दाणी रजिस्ट्रार ऑफिस ॿाहिरां रड़ियूं कंदी रही। यूनिवर्सिटी जा सवें शागिर्द रजिस्ट्रार ऑफिस पहुची विया। रजिस्ट्रार गुलाम मोहम्मद भुट्टो तरफ़ां शागिर्दाणी खे शागिर्दनि जे साम्हूं माफ़ी घुरी वरिती। रजिस्ट्रार तरफ़ां शागिर्दाणी खां हलफ़नामो लिखाए वरितो। शागिर्दाणी मीडिया सां ॻाल्हाइण खां इनकार करे छॾियो। हिन सिलसिले में शागिर्द अॻवान राशिद ज़रदारी, जानिब वसाण, इम्तियाज़ पौड़ ऐं ॿियनि जो चवणु हो त सोशल वर्कर डिपार्टमेंट में पढ़ंदड़ पहिरें साल जी शागिर्दाणी खे गुज़िरियल ॾींहुं हिकु शागिर्द वीडियो भरे जंहिं जी शिकायत डायरेक्टर स्टूडेंट अफेयर खे कई वई। मोबाइल फ़ोन रजिस्ट्रार जमा थिया हुआ जंहिं ते मोबाइल फ़ोन घुरण ते रजिस्ट्रार गुलाम मोहम्मद भुट्टो शागिर्दाणी खे मुबीना हिरासा करे खेसि गारगंद करे धिका ॾेई ऑफिस मां ॿाहिरि कढे छॾियो। अहिड़े अमल जी मज़म्मत कयूं था। रजिस्ट्रार खे फौरी तौर उहिदे तां हटाए इंक्वायरी विहारे शागिर्दाणी खे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। होॾां राब्तो करण ते यूनिवर्सिटी तर्जुमान नादिर मुगेरी जो चवणु हो त मूंखे मामले जी का बि ॼाण न आहे। छा थियो आहे मालूमात वठी पोइ तव्हांखे ॿुधायां थो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।